नाज़रीन, जीअं त अॼु ज़िला कंबर शदाद कोट जी डीसी ऑफिस में डोमिसाइल पीआरसी जे उम्मीदवार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो अच्छा माशाल्लाह हिते माना जो पासो सही अब्दुल लतीफ़ जन तमामु हिकिड़ो सुठे तरीक़े सां गाइड कयो असांखे ऐं सुठे तरीक़े सां हिते कमु हले पियो पियो। असां बाक़ाइदा मुतमइन थी करे असां सभिनी इदारनि खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त जीअं असीं डीसी कंबर शदाद कोट जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असां लाइ मेहनती ऐं सचार इंचार्ज अब्दुल लतीफ़ सूमरो मुक़ररु कयो, जेको पंहिंजे फर्ज़ नाते ड्यूटी सां तमामु सचो ऐं ईमानदार आहे। अॻे असां खां डोमिसाइल पीआरसी जा सवे रुपया वरिता वेंदा हुआ। अॼु असांजे डोमिसाइल पीआरसी लाइ का बि फीस या ख़र्ची न वरिती वञे थी ऐं ओवर टाइम शाम जो असांजा कागज़ जमा कया वञनि था। ऐं असीं डीसी कंबर शदाद कोट खे अपील था करियूं त असांजे ज़िले कंबर शदाद कोट जे हर ऑफिसनि में अहिड़ा इंचार्ज ऑफिसर मुक़ररु कया वञनि ऐं असां अवाम खे सहूलियत ॾिनी वञे। कैमरामैन आमिर अली सां गॾु तार अली मरखन, सोनी सिंध न्यूज़, शदाद कोट।